ज़िया जे आमरियत वारे दौर में जेल दौरान 20 फटका खाईंदड़ शागिर्द अॻवान डॉक्टर नियाज़ सूमरे जी 6वीं वरसी तक़रीब हैदराबाद जी HRCP ऑफिस में कोठाई वई, जंहिंमें संदसि दोस्तनि ऐं साथियुनि पारां तस्वीर आॾो गुल रखे मेणबतियूं ॿारे भेटा पेश कई। तक़रीब जी कार्रवाई कामरेड सारंग जाम सरंजाम ॾिनी ऐं तक़रीब खे प्रोफेसर इमदाद चांडियो, डॉक्टर हमीद सूमरो, कामरेड वाहिद बख्श मुगलाणी, अब्दाश पंवर, क़ीमत मल ऐं ॿियनि डॉक्टर नियाज़ सूमरे खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे चयो त डॉक्टर नियाज़ सूमरो नफ़ीस इंसान हो, हू हमेशह दोस्तनि खे गॾु खणी हलंदो हो। हू कामरेड जाम साकी सां जदोजहद में गॾु हूंदो। असांखे फ़ख़ुरु आहे त हुन मज़लूम ऐं पीड़ियल तबिके लाइ जदोजहद कई। हुन जी जदोजहद असां लाइ मशर आहे। केॾो जेको आहे वॾी सोच जो ऐं केॾे वॾे दिलि जो माण्हू हो ऐं केॾो बेदोस शख़्स हो। हू जेको बि हिते दोस्तनि खे गॾु करण में या वरी जेतिरो जो मोहबत रहण में करे पियो त हुनजे पाण मक़सदु जेको हुयो त दोस्तनि खे जोड़े करे माना ख़ासि तरह जेका नई टही आहे हुनखे ॾेखारिजे त माज़ी में जेका खाबी तुर्की जा जेका कामेंट आहिनि हिननि जा जेका किरदार आहिनि वॾा वॾा किरदार आहिनि। असां सभिनी जो चेयरमैन कमरदा चांडियो जाम सान्या सुठे ॾिनसीं कदा कर जेतिरो वेर न विसरिया अंदर रूह रहिया सॼण होता अॼु असां पंहिंजे तमामु प्यारे साथी नियाज़ सूमरे जी यादि में गॾु थिया आहिनि ऐं मां शाबस ॾींदुसि सारंग खे जेको हिकिड़ी पंहिंजे मोहबत जो उहो रिश्तो जेको नियाज़ सां हुनजे इनकलाबी मोहबत बि आहे, हिकिड़ी प्यार वारी मोहबत बि आहे, चाचे वारी बि आहे, उन खे क़ाइमु रखंदे हुन हिकिड़ो इनिशिएटिव वरितो। त असल में नियाज़ सूमरो को हिकिड़ो शख़्स रुॻो न आहे, हिकिड़ो फ़र्क़ु न आहे, पर जेकॾहिं पाण सिंध जी जेका शागिर्द जदोजहद खे ॾिसूं था, जेका सिंध जी क़ौमी जदोजहद ऐं सिंध जी तरक़ी पसंदि जदोजहद उन जो हिकिड़ो अहम मोर्चो ऐं बल्कि कॾहिं कॾहिं उनखे लीड कंदड़ इहो हिकिड़ो असांजो शागिर्द तहरीक जेका आहे उहा हिकिड़ो रहनुमाई कंदड़ बि उन मां रहनुमाई कंदड़ पैदा थिया। वरी यूनिट जे ख़िलाफ़ु जेका तहरीक हली उहा असांजी शागिर्दनि ई उनखे अॻुवा ईअं चइजे त उनजो मुहाड़ी जथो उहे हुया। ऐं इन ॾींहुं जाम शोरे जे इहे तालीमी इदारनि मञा जाम साखी बि उतां पैदा थियो। नज़ीर अब्बासी बि उतां जो शागिर्द हो, असां बि उते जा ई शागिर्द हुयासीं। नज़ीर ऐं हीअ डॉक्टर नियाज़ सूमरो बि उते जो ई शागिर्द हो। हीअ हिकिड़ी तसलसल वारी हिकिड़ी ईअं सम्झो हिकिड़ो सिलसिलो आहे ऐं उनजो अॼु जे दौर में असांखे पंहिंजी जेका शागिर्द तहरीक आहे उनजो असांखे अफ़सोस इहो थिए थो ज़रूरु त उन में उहा जान ऐं उहा हालांकि हींअर बि नौजवान विढ़नि पिया था, हिन वक़्तु बि नौजवान जेके आहिनि सिरनि जा सौदा कनि पिया, पंहिंजी जान जा नज़राना ॾियनि था, असां ॾिसूं था पिया मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स तां। अॼु बि सिंध जो जेको नौजवान आहे उहो पुसिजी रहियो आहे, पंहिंजो क़ुर्बान थी रहियो आहे, पर हिकिड़ी आवाम जे अंदरि हिकिड़ी जेका क़ौमी ऐं तरक़ी पसंदि तहरीक आहे उनजो हिकिड़ो ख़िला ज़रूरु मौजूदु आहे। नियाज़ सूमरो तमामु असांजो साथी इन जाम शोरे में जॾहिं असां LMC जो ज़िक्र था कयूं त लियाकत मेडिकल कॉलेज में जेके असांजे दोस्त हुया जेके बुनियादु विझंदड़ असांजी सियासत जो, उन में डॉक्टर कासिम गुरोही जेको हींअर ज़हनी मरीज़ जो मुआलिज आहे वॾो, उहो हैदराबाद में आहे। उनखां अॻु में असांजो ख़ैर मोहम्मद जूणो हुयो, उहो असांजो अॻवान हो। उनखां पोइ नियाज़ सूमरो जेको आहे उहो असांजो मेन लीडर हुयो। जंहिं वक़्तु असां बुढे साहिब जो दौरु उनखां पोइ मार्शल आहे ज़मानो, त LMC में इहे दोस्त असांजे तहरीक जी SNSF जी रहनुमाई कंदा हुया। ऐं पोइ इहो जेको जनरल ज़िया जो दौरु आहे जंहिंमें सिंध जो नौजवान बिना कंहिं तफ़रीक़ जे मां चवंदुसि उन में असांजा कौम परस्त तरक़ी पसंदि सभु गॾियल हुयासीं।
ऐं इहे जेल जेके आहिनि उहे नौजवाननि सां भरिया विया ऐं इहो ई हिकिड़ो ज़मानो आहे जंहिंमें MRD वारी जमहूरी तहरीक हली, जंहिंमें जेलनि में एतिरा त माण्हू पिया जो जेलनि जो बकौल एतराम मुल्क थानवी पीपुल्स पार्टी जो अॻवान हो, उन चयो त हाणे जेको आहे सो हिन तहरीक जेलनि जा मिज़ाज बदिलाए छॾिया आहिनि। छो त कंहिं ज़माने में असांखे दरीअ में मुलाक़ात कराईंदा, फैमिली ईंदी त हुन सां अंदरि मिलणु कोन ॾींदा, पर पोइ वरी इहा जॾहिं तहरीक हली त असां पंहिंजे दोस्तनि खे मिलण वारनि खे पंहिंजे ख़ुदनि में अंदरि वठी ईंदा, उते मुलाक़ातूं वग़ैरह करे। कॾहिं कॾहिं असां ॿाहिरि निकिरी ईंदा हुआसीं त जेल वारा असां क़ैदी हूंदे असांखे अंदरि न छॾींदा, चवंदा आप अंदरि क्यों जा रहे हो, असां हिते अंदरि जा माण्हू आहियूं, छॾियो थो वञे। सो इहे हिकिड़ी तहरीक सां वाबस्तगी जे करे जेके असांजी जेका बि असांजी हैसियत आहे या जेका बि असांजी आहे उहो उनजो सबबु इहो आहे त असां हिकिड़े इज्तिमाही मक़सद जे लाइ जदोजहद कईसीं ऐं उन जो अहम जेको आहे साथी असांजो यादि उन में असां सां गॾु रहियो आज़ादीन लाभ आहे, उहा आमरियत जे ख़िलाफ़ु जदोजहद आहे, उहा इस्तेहसाल जे ख़िलाफ़ु जदोजहद आहे, हर क़िस्म जे इस्तेहसाल जे ख़िलाफ़ु जेका लड़ाई आहे उनजो असां हिकिड़ा सिपाही रहिया आहियूं मामूली क़िस्म जा। उनजे लाइ उन्हनि सां असां जदोजहद कई पंहिंजे पंहिंजे प्लेटफॉर्म सां। त हिन वक़्तु उहे जेके प्लेटफॉर्म्स असांजा उन शिकिल में न बि आहिनि, तॾहिं बि असांजे दोस्तनि जेको विच छटिरियो आहे सिंध में क़ुर्बानीनि जो जदोजहद जो, उनजे करे असांजा हिन वक़्तु बि हर हंधि हर इलाइक़े में हर ज़िले में हर शहर में असांजा साथी मौजूदु आहिनि। अॼु असांजी का फॉर्मल खणी अहिड़ी पार्टी न हुजे, पर इहो उन जदोजहद जो नतीजो आहे। ऐं अञा ज़रूरत आहे त असांखे हाणे न्याज़ जी जो कुझु ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधायां त न्याज़ हिकिड़ी करिश्माती शख़्सियत हुयो ऐं हुन में करिश्मा उन में इहो हुयो त हू कंहिं बि माण्हू जी दिलि झटे वठंदो हो ऐं उनखे क़ाइल करण में एतिरी त उनखे महारत हूंदी, कंहिंखे पंहिंजो कोयलक बनाइण में ऐं कंहिंखे पंहिंजी ॻाल्हि मंझराइण में। जीअं हाणे तव्हांखे मां दोस्त ॿुधायो त हिकिड़ो दोस्त आहे असांजो, उहो असां सां जेल में रही चुको ऐं नालो ॿुधायां तव्हांखे तमामु उहो GSN जो रहियो। GSN जी जेका हिकिड़ी प्रोग्रेसिव विंग हुई उन सां तालुक़ु रहियो, डॉक्टर इक़बाल नारे जो बि प्रकाश जो आहे, ज़मींदार बि आहिनि। त हिन 4 मार्च जे प्रोग्राम में उहो जेको असांजो डेकोरेशन जो 50,000 जो ख़र्चो उहो इक़बाल नारे जे खां 50,000 हुनजो मां ॾींदुसि। हाणे इहे जेका हुनजी ख़ूबी हुई त छो हुनखे हुन ते एतमाद इन करे कयो वेंदो त हीउ खाईंदो कोन, चंदो वठी पंहिंजी ज़रूरत त ईमानदारी जेका आहे उहा बि असांजी हिकिड़ी वॾी ताक़त रही आहे। असां ग़रीब कारकुननि जी या जेके असां वटि ॿी का दौलतमंदनि जी तहरीक उन्हनि सां त असांजो वास्तो न हो, पर असांजी वॾी हिकिड़ी दौलत इहा बि रही आहे त असां पंहिंजे वचन ते पंहिंजे माना पंहिंजी ईमानदारी ते उहे क़ाइमु रहिया आहियूं। असांजा दोस्त क़ाइमु रहिया आहिनि त न्याज़ सुंदरो इन करे जेकॾहिं लख बि चंदो करे ईंदो त उहो हिकिड़ो रुपयो उन ते ख़र्चु कंदो हो, उन मञा जे बची पवंदो तॾहिं ॿुधाईंदो त ॿुआ एतिरा बचा आहिनि, वरी असां उन जो हिसाबु लॻाईंदा हुआसीं। न्याज़ सुंदरे में करिश्माती हुजण सां गॾोगॾु जेके ॿियूं उन जूं ख़ूबियूं हुयूं त तमामु नफ़ीस बि हुयो ऐं एॾो नफ़ीस हो जो असांखे सची ॻाल्हि आहे जॾहिं जेल में असां सेंट्रल जेल हैदराबाद में मां मोहम्मद ख़ान सोलंकी ऐं शेरवन मंगरी वॻे ई हुआसीं पंहिंजे हिकिड़े मतिलबु साथी तौरु, पर इहो माण्हू एॾो नफ़ीस हूंदे एॾो बहादुर हुयो जो इहा हिकिड़ी हुनजी हिकिड़ी ॿी वॾी में वॾी कैरेक्टरिस्टिक हुनजो हो त जिस्मानी तौर ते नफ़ीस माण्हू त माना त कंहिंजी थप्पड़ लॻेसि त निशान थी वञेसि, पर उहो ई साॻियो माण्हू आहे जंहिं 2 दफ़ा 10 कोड़ा खाधा ऐं सिंध में वधीक कोड़ा 3 माण्हुनि खाधा आहिनि जेसिताईं मूंखे यादि थो अचे।
अलाह बचायो मरणास उन शायदि उनखे 30 कोड़ा लॻा, दोदो मेहरी खे लॻा, डॉक्टर दोदे खे उनखे 20 लॻा, हिन खे बि 20 लॻा। किन पाण खे बीमार चवराए लिखरायो त बाबा हाणे हिननि जा गुर्दा ख़तमु आहिनि, हिननि खे हू ख़तरो आहे, इन करे उन्हनि जा माफ़ थिया। पर हिन कॾहिं इहा माफ़ी बि न वरिती त को बीमारी जो सर्टिफिकेट पूरो वठे। 10 दफ़ा हिकिड़े दफ़े खाधई ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे वरी वक़्फ़ो 15-20 ॾींहंनि जो या कुझु, उन खां पोइ वरी असां हुते मतिलबु इहो ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु जेको पेनफुल हिकिड़ी हुनजी जदोजहद माना पंहिंजी जदोजहद दौरान तकलीफ़, उहा हुनजी वॾी इहा जेका आहे असां पाण मुशाहिदो कयोसीं। असांखे 10 लॻा, असां सही वियासीं, पर हाणे 20 ऐं सो बि डॉक्टर न्याज़ जहिड़ो हिकिड़ो नफ़ीस इंसानु। त इहा ॻाल्हि आहे त हू हुन हमेशह जेको आहे पंहिंजे, तव्हां ॾिसंदव त हुन जी ज़िंदगी जेका आहे उहा हिकिड़ी मुतहरिक ज़िंदगी रही जेतिरा ॾींहं बि हुयो। ऐं इहो न त को रुॻो हुन इहे हाल हवाल कया, पर हुन पंहिंजे ॿारनि खे जेको आहे तालीम सुठी ॾियारी ऐं उन्हनि खे एतिरो अहल कयईं जो उन्हनि उहे बि FCPS हुनजो पुटु इंजीनियरिंग में उहे विया आहिनि। उन्हनि जी एज़ अ फादर जेको आहे हिन जो किरदारु उन्हनि जे तालीम जे लाइ उहो मुकमिल तौर ते हुन ईअं सम्झो त उहो हिकिड़ो कामयाबु वालिद वारो हुनजो आहे, क्रेडिट असां हुनखे ॾियूं था। हिन सां गॾोगॾु हू पंहिंजी वालदा जेका आहे उन सां बि इंतिहाई वफ़ादार हो, हुनजे नाले ते हुन घर पंहिंजो वक़ुफ़ु कयो, हुन धयाणी हाउस रखियईं अम्मा जे नाले सां। ऐं पंहिंजी वालदा जे लाइ हू सम्झंदो हो त हुन खे का बि ॿी का हिन दुनिया में जेकॾहिं का वॾी आहे ऐं हिकिड़ी हस्ती आहे त उहा हुनजी वालदा आहे। इहो हुनखे हमेशह हूंदो हो त मुंहिंजी माउ जेका आहे उनखे का तकलीफ़ न अचे ऐं उनजी मां भरपूर ख़िदमत कयां। त हिकिड़ो वफ़ादार पुट जो बि हिकिड़ो आला मिसाल आहे। असां पंहिंजे माउनि खे इग्नोर कयो हूंदोसीं या उन्हनि खे ओतिरो असां उन्हनि जी जेतिरो असां खे पालना में उन्हनि पंहिंजे माउनि असां ते जेतिरा पंहिंजा घड़ियूं वक़ुफ़ु कयूं आहिनि, जेतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि, उनजे घोट में असां पंहिंजे वालदेन जी या पंहिंजी माउ जी वालदा जी एॾी ख़िदमत न कई आहे। पर हिन खे जेको वक़्तु मिलियो ऐं असां जेको ॾिठोसीं त पंहिंजी वालदा जे लाइ हिन वटि तमामु घणो हिन कोशिशि कई त उहा ख़ुशि रहे। त मां सम्झां थो त इहे हुन सां गॾु इहे जेके हुन जूं वरी पॉलिटिकल जेके हुन जूं ख़ूबियूं आहिनि जेके हिकिड़े सियासी कारकुन में हुजणु घुरिजनि, ऐं फ़र्द जेकॾहिं अहम थिए थो तॾहिं थिए थो जॾहिं उहो पंहिंजो अहिड़ो किरदारु अदा थो करे जंहिंसां उहो ॿियनि खे मुतहद करे थो, ॿियनि खे मुश्तबा करे थो ऐं हिकिड़ी उन्ही मज़ा का हिकिड़ी मूवमेंट क्रिएट करे थो। त इहो पोइ असां चवंदासीं त उहो इंडिविजुअल जेको आहे उहो हिकिड़ी वाक़ई अहमियत रखे थो। त हुन हिते जेके असांजे दोस्तनि जे विच में असांजा हिते घणा दोस्त आहिनि। असांजे दोस्त निरंजन बि हिकिड़ो मर्कज़ रहियो आहे जंहिं गॾिजी हिते अचण खां हुनजे करे असां हिकु हंधि वेठा आहियूं ऐं हुन असांखे मुतहद कयो आहे। ऐं ॿियो जेको आहे सो असांजो न्याज़ हुयो जंहिं असांखे रुॻो गॾु न कयो पर असां हिकिड़ो सियासी कुझु इहे जेके आहिनि से फंक्शन्स या कम उहे बि हुन कराया ऐं हुनजी हू तमामु रहनुमाई लीडिंग पोज़ीशन में रहियो। त अॼु बि असांखे उन साथी खे असां यादि कंदे सम्झूं था त इहे माण्हू जेके आहिनि से असांजे न रुॻो असांजी ज़ाती दोस्ती में असां खां अहिड़ियूं शख़्सियतूं जेके आहिनि असां उनखां महरूम थिया आहियूं, पर असां सम्झूं था त उन्हनि जे बेवक़्ते जेको मौत आहे उन सां असांजी धरती ते जेका आहे पंहिंजी क़ौम जी जदोजहद आहे या डेमोक्रेसी जी जेका आहे या हिकिड़ी इंसान जी आज़ादी जी तहरीक आहे उनखे नुक़सानु पहुतो आहे। तो उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी कोशिशि हुजणु घुरिजे, जेका असांजी कोशिशि रहे थी त पंहिंजनि गुज़री वियल दोस्तनि खे जिन जदोजहदूं कयूं आहिनि
क़ुर्बानियूं ॾिनियूं उन्हनि खे यादि कयूं, उन्हनि खे सारियूं वेही ऐं पाण बि। ॿियो इहो आहे त जेका साईं इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई आहे, तव्हां ॾिसो त निसाबी जेके किताब आहिनि असांजा, उन में असांजे मुख़्तलिफ़ जेके मशाइर आहिनि, अहम शख़्सियतूं सिंध जूं, उन्हनि जो जीअं कामरेड हैदर जतोई ते बि मज़मून किताब में सबक़ वग़ैरह आहिनि। ईअं असांजी जदोजहद इहा रहे त करिकुलम में असां जेको आहे हुकूमतुनि ते इहो ज़ोर ॾियूं त जेके नामियारियूं शख़्सियतूं आहिनि सिंध जूं, जिन जो रुगो तालीम जे मैदान में ई न, पर जिन जो जेकॾहिं जदोजहद जे मैदान में बि हिकिड़ो अज़ीम किरदारु आहे, त उन्हनि जे बारे में बि जेको आहे सो मुख़्तलिफ़ लेवल जे निसाब में, स्कूली निसाब में उन्हनि जे लाइ सबक़ ॾियणु खपनि। उन में जेके बि असांजूं अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि, छो न उन्हनि खे असांजो नओं नसुल उन्हनि जी ज़िंदगियुनि खां वाक़ुफ़ु थिए। छो त अॼु जे दौर में अॼु जो दौरु जेको आहे सो हिकिड़ो माना घणी पाबंदियूं आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे सो मुकमिल जमहूरी आज़ादियूं कोन्हनि। हिन वक़्तु बि इज़हार राय जी आज़ादी खे दॿाइण जे लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाया था वञनि, ऐं असांजे क़ौमी वजूद जे ख़िलाफ़ु हिन वक़्तु बि साज़िशूं थियनि थियूं। ईअं न आहे त उहे रुकिजी वियूं आहिनि। जीअं सिंधू दरिया ते कैनाल ॿधी हुनजे जेको आहे सो असांजे पाणी खे खसण जे लाइ हिकिड़ा तरीक़ा नवां जेके आहिनि नित नवां तरीक़ा अख़्तियार कया था वञनि, पर बावजूदि उनजे अॼु जो दौरु जेको आहे सो हिकिड़ो इंसानी आज़ादियुनि ऐं हुरमत खे जी बालादस्ती जो दौरु आहे। अॼु जो दौरु फिस्तायत जो ऐं आमरियतुनि जो दौरु न आहे। तंहिंजे करे असां सम्झूं था त जेकॾहिं असां गॾिजी करे अहिड़ियूं कोशिशूं वठंदासीं त पंहिंजे निसाबनि जे अंदरि, ऐं उनखां पोइ पंहिंजी असां पॉलिटिकल हिस्ट्री जेका आहे जदोजहद जी, उहा बि मुरतब करण जे लाइ असांखे सोचणु घुरिजे। जेके असांजा दानिश्वर आहिनि उहे मुख़्तलिफ़ दौरनि ते वञण जी तहरीक ते हींअर बि किताब मौजूदु आहिनि, पर जेकॾहिं हिकिड़ो असां पंहिंजे ख़ासि करे जेका असांजी पंहिंजी जदोजहद रही आहे तरक़ी पसंद हवाले सां ऐं क़ौमी जदोजहद जे हवाले सां, जेका असांजी पंहिंजी जदोजहद रही आहे, जंहिं प्लेटफॉर्म ते असां कमु कंदा रहिया आहियूं, उन्हनि खे बि महफ़ूज़ करण जे लाइ असांखे कोशिशि करणु घुरिजे त हिकिड़ी का तारीख़ मुरतब थिए। असांजे दोस्त जेको कुझु बि हुनखे मवाद हथ आयो आहे, ऐं मां वाहिद बख़्श खे बि हुनखे बि साराईंदुसि त एतिरो घणो दानिश्वरी जो लेवल हिन ते लॻल कोन्हे, न को एतिरो घणो पाण खे हू हिन खे ईअं चइजे त को इल्म जो रस्मी इल्म जो को सर्टिफिकेट अथसि, पर पोइ बि हुन सोचियो त जेके हुन वटि अहिड़ियूं सारूणियूं आहिनि उन्हनि खे मुरतब करे हुन हिकिड़ो किताबु लिखियो आहे कम्यूनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जी तारीख़। पोइ उन में नुक़्स थी सघनि था, उन में जेके के दौर मिस थी सघनि था, पर हुन घणो करे उन दौर में जंहिंमें हू पाण बि मुतहरिक रहियो आहे, उन खे हुन कलम बंदि करे उन्हनि यादगिरियुनि खे सहेड़ियो आहे। त मां सम्झां थो त इहा जेकॾहिं असां कोशिशि कंदासीं त जेके असांजे तहरीक में माण्हू जिन अहम किरदारु अदा कयो आहे, उन्हनि जे बारे में असां पंहिंजे नए नसुल खे हिकिड़ी ॼाण ॾेई सघूं था, जेका उन्हनि ताईं मुंतक़िल करणु असांजो फ़र्ज़ु आहे। सो असां कामरेड न्याज़ सुमरे बि जेको आहे सो हिन धरती जे हिकिड़े अज़ीम सपूत ऐं हिकिड़े तरक़ी पसंद जदोजहद करण वारे विढ़ण वारे ऐं हिकिड़े मुहाफ़िज़ जमहूरियत या ईअं चइजे त हिकिड़ी प्रोग्रेसिव आइडियोलॉजी लाइ विढ़ंदड़ इंसान तौरु हुनखे यादि कंदे ख़िराज तहसीन पेश कयूं था। ऐं असांखे उमेदु आहे हर्फ़ जो जेको असांजो प्लेटफॉर्म आहे, असांजी कोशिशि इहा रहंदी अचे थी त असां उन जे प्लेटफॉर्म तां बि कुझु वधीक हिकिड़ियूं बामानी क़िस्म जूं सरगर्मियूं कयूं, जंहिंसां असांजी सोच रोशन ख़याली जी ऐं ख़ासि तौर ते जेको अॼु जो दौरु आहे, मां इहो तव्हांखे थोरो अर्ज़ु कंदुसि त फ़र्द जी अहमियत ऐं शहरीअ जी एज़ अ सिटीज़न हिकिड़े इंडिविजुअल जी अहमियत जो बि ही ज़मानो आहे।
को ज़मानो हो जॾहिं रुॻो हिकिड़े इज्तिमायत खे अहमियत ॾिनी वेंदी, पर अॼु हिकिड़े फ़र्द जी बि वॾी अहमियत ऐं एज़ अ सिटीज़न जेके असांजा राइट्स आहिनि, जेकॾहिं असांजे शहरनि खे पंहिंजे बुनियादी हक़नि जे बारे में ॼाण न मिलंदी त हू पंहिंजे न वोट जो सही इस्तेमालु करे सघंदा, न हू पंहिंजो सही किरदारु अदा करे सघंदा। त इन जे करे असांखे असांजे आम शहरी फ़र्द ॾांहुं बि वञण जी ज़रूरत आहे ऐं उनखे जाॻाइण जी ज़रूरत आहे। एज़ एन इंडिविजुअल जेको फ़र्द जी आज़ादी ऐं फ़र्द जो किरदारु आहे उनखे जेकॾहिं असां निमाया कंदासीं तॾहिं बि असांजे मुआशिरे में बहितर तब्दीली जे लाइ जेको आहे हिकिड़ो माहौल पैदा थींदो। जेको असां हींअर हर्फ़ जे हैदराबाद शहर सदर ऐं मासी दानिश्वर चया विस्मो खे चवंदासीं। न्याज़ सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी जॾहिं LMC में पढ़ंदो हुई, मां चाणकान पढ़ंदो हुउसि। उन खां पोइ असांजी जेका ॿी मुलाक़ात अजीब इतफ़ाक़ सां थी। मां लाहौर में मुंहिंजो पुटु हुते जॉब कंदो हो लाहौर में। मां स्टेशन ते लथो त मुंहिंजे पुट इमदाद सुमरे जी तस्वीर कढी उहा रखे छॾी फेसबुक ते। कलाक जे अंदरि न्याज़ सुमरे नंबर मूंखे सेव थियलु। कलाक जे अंदरि न्याज़ जो मूंखे फ़ोन आयो, मां वटि तूं किथे ईंदो? मां लाहौर आहियां। सुभाणे तुंहिंजी दावत मूं वटि बेरी मिलियासीं हुनसां। मुंहिंजी घरवारी बि हुई, उनखे बि अदरक पाराई। अदरक पाराइण हुनजी हिकिड़ी ख़ासि हुन में शामिलु हूंदो। केरु बि अचे उन जे लाइ मूंखे हैरत इन ते लॻंदी आहे त इहे अदरक हिन वटि हूंदा एतिरा हूंदा कीअं हुआ। जॾहिं बि वेंदा हुआसीं न माना हुनजो अदरक त तयारु हूंदो, अदरक जो कारखानो हूंदो। मक़सदु त उन खां पोइ मोटी आहे, शायदि 2009 जी ॻाल्हि आहे। उन खां पोइ न्याज़ मोटी आयो 2015 में। मां हैदराबाद शिफ्ट थी ऐं उहो सिलसिलो शुरू थी वियो। मां जेको आहे सो दादू में जॉब हूंदी, जुमे ते शाम जो मां वठंदो हुउसि, छो जो DH ऑफिस में 5 ॾींहं कमु हूंदो। ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे अहमदाबाद साईं त मां जॾहिं आमरी में पहुचंदो हुउसि, आमरी खां पोइ मंझंदि जे विच में सिग्नल कोन हूंदा, सिग्नल कोन हूंदा। जॾहिं आमरी में पहुचंदो हुउसि ऐं मां हुते चांहि पीअंदो हुउसि त उन वक़्तु हिनजी फ़ोन मूंखे ज़रूरी हुई। कावड़ किथे पहुतो? कावड़ आमरी। बाबा घर पोइ वञा पहिरियां ॿुधे। ऐं इहो वाक़ई इहो बिना कंहिं तातुल जे इहो माना 2.5 सालनि ताईं हिन जी सॼी ॻाल्हि कई। इहा काफ़ी हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं माना इहो हुनजो वॾे में हुनजो कंट्रीब्यूशन हो दोस्तनि जे गॾु करणु। ऐं इहो बि कंहिं ताईं शायदि दुरुस्त आहे त अकेलो रहणु पसंदि न कंदो हो, त हुनखे ख़ौफ़ हो अलाए छा। पर हुन वाक़ई जेको आहे हुनखे मज़ो ई न में हूंदो त वटि 4 दोस्त हुजनि। ऐं तव्हां उन वक़्त में जॾहिं वेंदा हुआसीं त शोभान वठंदो दलवारा बराबरि इंसाद वठंदो चवंदो सुठा तो। माना ईअं हिकिड़ो चहचटो लॻायो पियो हूंदो। वरी उतां वरी पोइ अलॻि निकिरंदा हुआसीं असांखे रूपामाड़ी ते या जेको आहे खाना बदोश ते, उते अलॻि। ऐं माना तमामु घणो दोस्तनि खे जंहिंजी असांजी हूंदो आहे जी ख़बर न हूंदी किथे आहिनि, उन्हनि खे फेसबुक ते हिन जी पोस्ट मां ख़बर पवंदी इहे किथे आहिनि। ऐं असां उन खां पोइ जेको आहे सो इतफ़ाक़ साईं जी तमामु थोरी मोरी ऐं हिन रुठल परचाया। हा साईं बिल्कुलु। हिन माना असां मां त हाणे नंढड़ो वर्क करूं पर इमदाद वारनि खे ऐं उन्हनि सभिनी खे जाम वारनि खे हिन विया कयो। माना इहे रुठल जेके परचा आहिनि ऐं जाम जी एॾी वॾी सालगिरह थी जंहिं ॾिठो हूंदो उहा तमामु वॾी सालगिरह। नज़ीर अब्बासी जी वर्सी तमामु वॾी वर्सी। 4 मार्च जो प्रोग्राम तमामु वॾो। हबीब ज़ालिब जो प्रोग्राम साईं उनजो प्रोग्राम जेको आहे सो उनजे प्रोफेसर जमाल नक़वी जे किताब जो प्रोग्राम। माना हिन 2-3 सालनि जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो तालुको मचायो जो सभिनी दोस्तनि में इहो जो यादि का नई शइ ठाहिणु पवंदो। ऐं सभई माण्हू त चवंदा वाकई नई पार्टी त ठाहियो छा। ऐं ज़ाहिर आहे इन जो क्रेडिट माना वाकई हिन शख़्स जे वजह उन खां पोइ। ऐं असांखे इहो हुयो त न इन जी का शिकिल हुजे, को फोरम टाइप हुजे। उन खां पोइ जॾहिं हैदराबाद रोशन ख़्याल फोरम इमदाद असां सभिनी गॾिजी ठाहियो त उन जे पोयां जेको हक़ीक़त में जेकर सभु शयूं माना ख़ुदा करणु जेके चइबो आहे ॻाल्हि कजे त उनजो बेंचाइड जेको आहे उहो माना कहिड़े हिकु तरीक़े सां उहो इहो न्याज़ सुम्हियो। ऐं एॾो वॾो माण्हू वरी माना तमामु गैर मामूली सयात हुन मालिक। ऐं शोभा जी ॻाल्हि इहा दुरुस्त आहे त असांखे वेहारे उहो जेको आहे सो बाक़ी बहस ऐं कचरो निकिरंदो। ऐं हीअ का मामूली ॻाल्हि न आहे, हीअ तमामु बड़ी 20 ॼणा असां वेंदा हुआसीं खाना बदोश ते चांहि जे कप ते। 15 ॼणा जेको आहे असां वेठा हूंदा हुआसीं हिन ते। ऐं पोइ वरी उन में ईअं हूंदो त को चांहि पियो वज़न को अकेले शख़्स ते कोन हूंदो। ऐं उहो बि सभिनी ते विराइजनि जो
ऐं प्रोग्राम कंदो उन में माना कंहिंखे चवंदो तूं 50,000 ॾियो 50,000 ॾींदो हाणे मां चयो इहो तो ब्लैकमेल थियल आहे छा इहो तो 50,000 ॾेई थो चले 10,000 माण्हू ॾे वञो तव्हांखे 1000 बि कोन था ॾेई थो हीउ कमाल जो माण्हू अहिड़े माण्हुनि खां फंड वठंदो जंहिंजो असां सां तसर बि था करे सघूं ऐं ज़ाहिर आहे इहो हिन जो मोहबत हिन जो प्यारो हिन जो कुर्बो हिन जी सम्झी हिकिड़ी जॻह सां अहिड़े क़िस्म जो गिदड़ सिंगी जंहिंखे चइबो आहे हुई जंहिंजे करे हुन माण्हू ईंदा ऐं जॾहिं हू दुनिया छॾे वियो त इहो वाक़ई हिकिड़ो वॾो ख़िलाफ़ महसूसु थियो त इलाही सारा माण्हू आहिनि जिन सां असां वरी हाणे कोन बीह सघां बिल्कुलु ऐं इन जो क्रेडिट ॿियां ते वञे थो ऐं मां तव्हां सभिनी जो वरी बि शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हिते आयो वर्किंग में रेडी में ख़ूबसूरत महफ़िल में जेको आहे असां सां गॾु जेको आहे हिते कामेट सीनियर आर्य अॻवान कामेट वाइस गुंजराणी मौजूदु आहे दोस्तों डॉक्टर नियाज़ सुमरो साहब जी जेका कहाणी ॿुधी आहे लाज़मी आहे त इहा हिकिड़ी तरक़ीब क़िस्म सोच सां वास्तो रखंदड़ हो ऐं कामरेड जाम जो संगत ऐं दोस्त ऐं भाइनि जहिड़ो दोस्त हुयो डॉक्टर नियाज़ सुमरे खे सुर्ख सलाम आहे सुर्ख सलाम बि इन्हीअ खे जेके बि दोस्त वेठा आहियो वाइदो कनि सिर्फ़ु इन सुर्ख सलाम पेश करण सां न थींदो उनजो रस्तो हो उनजो नज़रियो उनजो कष्ट उन सां वाइदो कयो त उन जी मशीन खे अॻिते वधाए बाक़ी जेको हिते छड़ो वेही सुर्ख सलाम पेश कयो नज़ीर अब्बासी खे पेश कयो जाम साकी खे कयो हसन नासिर खे कयो ॿियनि दोस्तनि खे कयो इन सां वाइदो कयो त असांखे हिन मशीन खे अॻिते वधाइणो आहे तॾहिं हिननि जे फटकनि जो हिसाबु हुन जो फासनि जो हिसाबु तॾहिं असां वठंदासीं बिल्कुलु असीं पंहिंजो दरिया जो पाणी बि मोटाए सघूं था असीं पंहिंजो सिंध जी सकाफ़त मोटाए सघूं था जेकॾहिं इहो आहे त तव्हां वचन करे निकिरो त इन नज़रिए सां इन पोरियत हारी जंहिंसां ही क़ुर्बान थिया जिन वक़्तु कोड़ा सठा इन रस्ते खे वठी असांखे अॻिते हलणो पवंदो इहो असां मुंहिंजो त पंहिंजे सिर जो इहो ई सलाम आहे त आउं जेसीं ताईं जीअरो आहियां न कंहिं फ़ौजी खां रिॼां थो न कंहिं सरदार खां रिॼां थो न कंहिं मीर खां न कंहिं पीर खां अॼु असांजी जेका सिंध आहे निधड़की लॻो पियो आहे अॼु असांजे पाकिस्तान में पोरियत आवाम खे ॾुख ऐं तकलीफ़ आहे इन्हनि जे लाइ गॾिजी असांखे का लाइ अमल तयारु करणो पवंदो बाक़ी इहो न आहे त सुर्ख सलाह पेश करे निकितासीं पोइ वञी करे पंहिंजा मज़ा माणियूं जीए सिंध जीए पोरियत नियाज़ सुमरे खे सुर्ख सलाह सुठो लिखंदड़ शइ खे ऑब्ज़र्व कंदड़ सवाल चाहींदी अची करे डॉक्टर देव माना विजय सालियानी हिकु दोस्त आहिनि जेको असां गॾु रहियासीं वॾी कचहरी में ॿुधायासीं त डॉक्टर नियाज़ सां जेकी मुंहिंजी पहिरियों इंटरेक्शन जेको करायो उहो साईं इमदाद साहब करायो असां खाना बदोश के ॾिठासीं साईं नियाज़ हुते तो साईं खे जेका नियाज़ साहब जी यादि कोन्हे टॉप करणु हलियासीं सॼे मुक़ाबले में पर उन पहिरीं कचहरीअ में जेको आहे मूंखे तमामु घणो दिलचस्प माण्हू जे हूंदा आहिनि ॾाढा माना अम्यूज़िंग क़िस्म जा मिज़ाज जा ऐं उहो लॻो ऐं उन ॾींहं खां पोइ जेको आहे उन सां मुंहिंजी रोबत वधी विजरायत वधी ऐं कचहरी बि थी पोइ त उहो सिलसिलो ॿ टे साल हीअं रहियो जो डेली शाम जो इन त ॾींहं में 2-3 दफ़ा पोइ मां बि हासिल खां वरी हैदराबाद शिफ्ट थी वियुसि त पोइ त रूटीन हुई पंहिंजी मिलण जी पोइ नसीम नगर ते कॾहिं रूपामाड़ी ते कॾहिं रूपा खाना बदोश ते इहे सभु दोस्त कामरेड्स ऐं अहिड़ी तरीक़े सां इहो ई मुंहिंजो पहिरियों जेको आहे पुराणी हिकिड़ी जनरेशन हुई कॉमरेड्स जी उन सां मुंहिंजो हिकिड़ो माना तारीफ़ थियो डॉक्टर हमीद हुजे ऐं निरंजन वारा हुजनि असांखे ॿिए दोस्त हुया डॉक्टर अश्वथामा वारा हुया त इन्हनि सां मुंहिंजो माना तारीफ़ थियो ऐं डॉक्टर्स सां ऐं यकीननि 4-5 प्रोग्राम जेके माना तव्हां ॿुधाया उन जी तरतीब न ऑर्गेनाइज़ कया ऐं सभिनी दोस्तनि खे हिकिड़ो मोमेंटम क्रिएट कयो इहो असां बि ॾिठोसीं ऐं असां हुन में शामिल बि थियासीं ऐं
इहा शइ ॾाढी ज़बरदस्त हुई। मूंखे हिकिड़ी इमेज ॾाढी इंट्रस्टिंग जेकी आहे दिलचस्प हिकिड़ी शइ वणंदी हुई। हुन हिकिड़ी हिन कोशिश में ज़रूरु हुयो त माना का न का शइ कजे, माना को प्लेटफॉर्म क्रिएट कजे, ईअं न सभु। पोइ सभिनी दोस्तनि कॉमेंट्स खे मुख्तलिफ़ जॻहियुनि ते चांहि जे कप ते वेही करे पोइ डिबेट बि कराईंदो हुयो। पाण डिबेट में हिसो कोन वठंदो हुयो। मूंखे ख़बर न आहे त डॉक्टर जी जेको आहे इंटेलेक्चुअल माना कैपेसिटी केतिरी हुई, पर हू माना हिकिड़ी लेफ्ट जे लॾे सां वाबस्ता हुयो ऐं उन में हू क्लियर हुयो। ऐं मूंखे यादि आहे त साईं चवंदो त असां त चलो माना चंडिया हुआसीं, ॿाराणी जा माण्हू हुआसीं, सख़्तुनि में गुज़रियासीं, की हिन मासूम माण्हू जॾहिं जेको आहे फटका खाधा, इहा माना वॾी ॻाल्हि आहे। पोइ साईं काफ़ी ॼणा किसा ॿुधाईंदो। वो हिकिड़ो हिसो थियनि थियूं साईं जदोजहद जूं, त उनखे छॾे करे बाक़ी चए भाउ खे मां चवंदुमि फटा खे त अची करे मदद करे। न्याज़ जॾहिं पंजे में हो त असां मीठो खाधो त इहे चयो माउ खे यादि करे रोन त मां ऐं डॉक्टर इनायत सुबुह मां सभु शइ सुञाणंदो डॉक्टर इनायत खे। त पोइ असां हिन सां ॾाढा मिली मिली वियासीं, हुन सां प्यारु कंदा हुआसीं। पोइ जेको आहे हीउ असां सां गॾु मानियूं खाईंदो त पोइ तव्हां मैट्रिक पास कई मीठो खास मां, पोइ इंटर बि एस एल कॉलेज मां पास कई। पोइ हुते वरी इलेक्शन बि विड़ियो, सीआर थियो, पोइ हले वियो एजेंसी, पोइ मां अची स्टडी जाम। पोइ मां तक़रीबन हफ़्ते में हिकु दफ़ो न्याज़ खे वेंदो न्याज़ खे बि इनायत कपिड़ो वठी ईंदो हुते तिबरी में, सम्झे। न्याज़ मां इनायत सम्झो त असां हिकु हुआसीं, पर त मुंहिंजी माउ ऐं न्याज़ जी वारदा अलॻि हुई, पर असां न उहो महसूसु कयोसीं। पर माशाअल्लाह न्याज़ सां पोइ आहिस्ते आहिस्ते न्याज़ पोइ जेल वियो, पोइ हुते कोड़ा खाधे। मां हर शुनवाई ते वेंदो हुउसि, साईं दास सुञाणींदो हुउसि, मां ईंदो हुउसि, पोइ खणी ईंदो हुउसि कुझु फ्रूट कुझु। पोइ जॾहिं फटका खाधे 20 त पोइ वरी वीचारो आयो मूंखे, मां वियोमांसि त चयां मूंखे दवा वठी ॾे, क्रीमूं वठी ॾे, वरी मां क्रीम वठी ॾींदोमांसि। बाक़ी माण्हू अहिड़ो जो उजूरो माण्हू हुओ, असां लाहो वेंदा हुआसीं, एॾो ख़ुशि थींदो, चवंदो त बसि हींअर मां यादि करे रहंदो। पंहिंजे नौजवान साथी खे तव्हां राहुल खे चवंदमि अची करे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। ज़ाहिर आहे त अहिड़े अहद जी पैदावार हुई जंहिंमें असांखे न सिर्फ़ु शागिर्द सियासत बल्कि जेके बि समाज में वॾी तहरीकूं मौजूदु हुयूं उन्हनि में जेको अमूमी शहूर हो सोसाइटी जो, उन शहूर जी हिकिड़ी तर्जुमानी बुनियादी तौर ते अहिड़ा किरदार जेके आहिनि उहे कंदा हुया ऐं शायदि आख़िर ताईं पंहिंजो कंदा रहिया। ऐं ख़ासि तौर ते कॉमरेड नियाज़ सां असांजी ज़ाहिर आहे त सारंग लाइ असांजी पोइ लास्ट पीरियड जे अंदरि इहो ई जेतिरो मुंहिंजे ख़्याल में सभिनी दोस्तनि वक़्तु गुज़ार ॾिनो कॉमरेड खे, ओतिरो ई असां बि ॾिनोसीं, जेके बि कचहरियूं कयूंसीं या कुझु बि कयो। ऐं उनमें ख़ासि तौर ते जेको कॉमरेड जी पंहिंजी स्टूडेंट लाइफ जे हवाले सां ॿुधोसीं, मतिलबु हू पंहिंजा किस्सा ॿुधाईंदा हुया आम तौर ते। ख़ासि तौर ते हिकिड़े नफ़ीस, जीअं कॉमरेड हींअर ॻाल्हि कई, हिकिड़े नफ़ीस माण्हू जे लाइ इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुई त हुनखे 20 कोड़ा जेके आहिनि उहे बर्दाश्त करणा पिया, जेको आम तौर ते शायदि अॼोको को जेको गबरू जवान बि जेको आहे उहो न करे सघे। ऐं ही बेसिकली जेका स्ट्रेंथ माण्हू में डेवलप थिए थी, उहो इहा शइ ज़ाहिर थिए थी त उहा बुनियादी तौर ते उहे तव्हांजा नज़रिया हूंदा आहिनि, उन नज़रियनि ते तव्हांजो एतमाद हूंदो आहे जंहिंजे लाइ तव्हां पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ करे रहिया हूंदा आहियो। ऐं ख़ासि तौर ते मतिलबु जेको कॉमरेड जाम साकी सां हुनजो तालुक़ु हुयो, या ईअं चइजे त कॉमरेड जाम साकी ही छो, यानी हुन पंहिंजे लास्ट टाइम जे अंदरि जेकॾहिं कंहिं माण्हू खे ट्रिब्यूट पेश करण जी कोशिशि कई या इहो सोचियो त मूंखे हिन दोस्तनि खे गॾु करिणो आहे, हुनजे लाइ जेकॾहिं हिकिड़ी सिंबॉलिक पर्सनैलिटी जेका मूंखे मिली सघे थी उहा जाम जी सूरत में हुन चूज़ कई। इहो बुनियादी तौर ते हुनजो हुन इंटेलेक्चुअल शऊर जी जेका आहे उहा अकासी करे थो त हू भले पंहिंजी लाइफ जे अंदरि नौकरियुनि जे अंदरि जीअं असां सभु किथे न किथे फाथा हूंदा आहियूं, उनजे बावजूदि बि हुन पंहिंजी लास्ट टाइम में जॾहिं बि जेतिरो बि टाइम हू कॉमरेड पंहिंजी लाइफ जो डेडिकेट करे सघियो पंहिंजी बचियल ज़िंदगी मां, उन इहो चूज़ कयो त आऊं जेको आहे कोशिशि कयां त कंहिं अहिड़ो को प्लेटफॉर्म ठाहिजे, का अहिड़ी जेका शइ जेका उन वक़्त में शायदि न थी सघी, हाणे हुनखे जेके आहिनि कंप्लीट कजे। ऐं मां बिल्कुलु दोस्तनि सां इहा गुज़ारिश कंदुमि त अहिड़ा जेके बि किरदार आहिनि जेके बुनियादी तौर ते हिन पूरो प्लेखानो किताब लिखियो आहे तारीख़ में फ़र्द जे किरदारनि ते, ऐं उनमें ज़ाहिर आहे त हिकिड़ो डायलेक्टिकल जेको रिलेशन आहे त समाज जो हर फ़र्द उन में पंहिंजो रोल अदा करे रहियो हूंदो आहे उन कंहिं न कंहिं तरीक़े सां। ऐं ज़ाहिर आहे त अहिड़ा खोड़ सारा गुमनाई नाम सिपाही
जेके असां रशियन हिस्ट्री में पढ़ूं था जिनजा मुख़्तलिफ़ जेके मतिलबु को अदीब हो मैक्सिम गॉर्की पंहिंजे अदबी लॾे सां लॻो पियो पर हुनजो यकीन रेवोल्यूशन में को रोल हो। अहिड़े तरीक़े सां ई खोड़ सारा अहिड़ा माण्हू असांजी हिस्ट्री जे अंदरि मौजूदु आहिनि। वॾा दौर ॾिठा आहिनि, हिकिड़ो अयूब आमिर जे ख़िलाफ़, हिकिड़ो जनरल ज़िया जे ख़िलाफ़, ऐं उतां ई अयूब आमिर जे ख़िलाफ़ जेका तहरीक हली शागिर्दनि जी, उन ई नई तरक़ी पसंद तहरीक ऐं क़ौम परस्त तहरीक ऐं जमहूरियत पसंद तहरीक जा बुनियाद रखिया। मिसाल तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ठहिणु आहे, इहो उन तहरीक जो हिसो हुयो। इन बुनियाद ते अहिड़ा माण्हू जेके पंहिंजे तारीख़ी किरदार जे लिहाज़ सां पंहिंजे वक़्त ताईं हाल आर जदोजहद कंदा रहिया ऐं मुसलसल जदोजहद कंदा रहिया, उहे माण्हू बिल्कुलु इहो हक़ रखनि था त असां हुनखे न विसारियूं ऐं न रुगो न विसारियूं, पर असां उन्हनि कीअं जदोजहद कई उहे तौर तरीक़ा वरी नई टईअ खे ॿुधायूं। बाबा आमिर ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़, हिननि पाबंदियुनि जे ख़िलाफ़, हिन ॾाढाई जे ख़िलाफ़, हिन सरमाएदारी दौर खे जेका जबर आहे उनजे ख़िलाफ़ असां कीअं जदोजहद कयूं। अॼु बि माना तव्हां जेकॾहिं दुनिया जी ख़बर वरी ॾिसंदो त हींअर जेको आहे सो हिकु साल जेको हीउ गुज़रियो आहे, इन में हथियारनि जो वापारु दुनिया में एॾो थियो आहे जो हिकु साल में $632 बिलियन जो हथियार विकिरो थियो आहे। कंहिं दोस्त सवाल कयो त वठण वारो केरु हो? वठण वारा बाबा उन एजेंट पंहिंजे जेका मार्केट ठाहिनि था। त इहा आहे दुनिया, ऐं उन में 41 कंपनियूं अमेरिका जूं आहिनि। जॾहिं 41 कंपनियूं अमेरिका जूं त कारोबार में बि 50 हिकिड़ो उनजो आहे। इहो मां कोन चवां, हींअर BBC ते लॉर्ड थियल अॼु खां हिन वक़्त खां 3 कलाक अॻु में ख़बर आहे, जंहिंखे टिकर मां फेसबुक ते बि रखियो आहे। त बुनियादी तौर ते इहा आहे त असां सां वॾो मसइलो इहो आहे जानकारी जो। असां जेकॾहिं पंहिंजी जदोजहद जा पुख़्ता पेर ऐं पंहिंजा साबित क़दमी वारा असूल पंहिंजी नई टईअ खे सौंपे वेंदासीं त मुमकिन आहे त असां उहे जेके आदर्श जा ख्वाबनि जे लाइ असां हयातूं ॾिनियूं आहिनि या दोस्तनि हयातूं क़ुर्बान कयूं। हीअ टई आहे, हीअ टई आहे, साईं इमदाद वारा आहिनि, जेल भोॻियो आहे, या ॿियनि पंहिंजे तरीक़े सां आज़ादु कठो आहे। त बुनियादी तौर ते इहे शयूं असांखे सम्झण जी ज़रूरत आहे, ऐं जॾहिं हिननि खे यादि कयूं था त उहे शयूं असां उतराए यादि कयूं था। त बहरहाल जेके बि दोस्त आया आहियो उन्हनि सभिनीनि खे माना आउं बि कोशिशि कंदो आहियां त माना साले दिलि जो ॾींहुं हुजे, सैटे जो गुलाम सैटे जो ॾींहुं हुजे, कामरेड शोभे जो ॾींहुं हुजे, ॿिया ॾींहं हुजनि, असां पंहिंजे तरीक़े सां किथे न किथे दोस्त खे चुटपुर कंदा रहंदा आहियूं त दोस्तनि खे हिकु यादगार कम्युनिटी प्लेटफॉर्म सां या कहिड़े तरीक़े सां भेटा पेश कयूं। HRCP ऑफिस में हाणे HRCP ख़ुदि माना जेका आहे उहा असांखे ख़बर आहे त कामरेड जाम साथी जो उर्फ़ कामरेड शहीद वज़ीराबाद जो केस आहे, उनजो तसलसल आहे। उतां खां शुरूआत थी थिए हिनजी तंज़ीम साल उतां ई शुरू थिए, पोइ पहिरीं इहे मंज़िल थी वठे त हिकिड़ी बैनुल अक़वामी माना साख थी वञे बणिजे, जीअं MNST इंटरनेशनल आहे, इंसानी हक़नि जी तंज़ीम आहे। इन बुनियाद इन लेवल ते पाकिस्तान खे रीजन खे नुमाइंदगी थी करे ऐं हसास मसइलनि खे जेको आहे माना बोल्ड तरीक़े सां वठी वेठी आहे। इंसानी जेके हक़ आहिनि उन्हनि जी निशानदेही थी करे बाबा हिते जेको आहे उहो जेके जबरी हालतूं आहिनि से ख़तमु कयूं आहिनि। त बुनियादी तौर ते ऐं हीउ जेको सख़्सु माना ख़ासि करे हैदराबाद में जेका HRCP ऑफिस आहे उहा त तमामु मां दोस्तनि जेको ॾिसां थो असांजे साथी शकील हुयो, ॿिया दोस्त हुया, उन्हनि जूं क़ुर्बानियूं पंहिंजी जाइ ते वक़्त में विच में डॉक्टर अशोक सामान ॾिना ऑफिस खे टाइम ॾिनो आहे, साईं इमदाद मुकमल टाइम ॾींदो थो रहे। इहा सुठी रवायत आहे ऐं ख़ासि करे हिननि दोस्तनि खे यादि करणु, साथियुनि खे यादि करणु, उन सभिनी जज़्बनि खे मां सलाम मां हिते चालू करे नई नसल मां कामिल राशिद खे सॾु कयां त उहो चइजनि न्याज़ सां रहियो, हुन सां कचहरी कयूं, मज़ाक़ कया त कामिल राशिद न्याज़ सां बिल्कुलु मुलाक़ातूं हुयूं, ख़ासि तौर ते जॾहिं लाहौर खां हैदराबाद शिफ्ट थियो हुयो त पोइ हुन सां पेशवर जे थ्रू तक़रीबन रोज़ मुलाक़ात राति जी थींदी हुई ऐं हुन ॾाढा सुठा प्रोग्राम कराया। माना नज़ीर अब्बासी जो प्रोग्राम तव्हां वॾे पैमाने ते कराई, कामरेड जाम साकी जो कराई जंहिंमें हामिद मीर आयो, ॿिया दोस्त आया, हबीब जाबिब जो प्रोग्राम कराई जंहिंमें मुंहिंजी धीउ आई। पर हाणे हुनजो वॾो शौक़ु हो त जेके असांजा साथी आहिनि
या हीअं मौजूदु बि आहिनि या गुज़ारे विया आहिनि, उन्हनि सां हिकिड़ो प्रोग्राम कजनि, वर्छूं मल्हाइजनि, शामूं मल्हाइजनि, ऐं उन लाइ मुंहिंजो दोस्ती जो कोई तमामु वॾो हो, जंहिंमें हू सपोर्ट कंदो हो, दोस्तनि खां फंड बि वठंदो हो, त अॼुकल्ह एॾा वॾा प्रोग्राम करण को आसान न आहे। ऐं हुन आख़िरी ते पूरो जोश हुयो, हुन हिकिड़ो सुठो पंहिंजो हिकिड़ो घरु ठारायो हुयो, जेको पंहिंजी माउ जे नाले सां रखियो हुयो, ऐं हुते असां वेंदा हुआसीं, कचहरियूं कंदा हुआसीं, ऐं उहो सऊदी अरब रहियो, ऐं सऊदी अरब जी वॾियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो। असां हिन समाज में जंहिंमें रहूं था, जेके इंसानी रिश्ता आहिनि, ख़ासि तौर ते जेके ख़ानदानी रिश्ता आहिनि, उन्हनि ते सुठे तरीक़े सां ॻाल्हाईंदो हो, छो जो हू हुन मां मुतासिर हो ऐं उन मां हुन भोॻियो हुयो, ऐं ॾाढो जेका अखर में जेका डेथ थी जेका बि उहा मुश्किल हालत में थी, कन जो जेको इन्फेक्शन थियो ऐं काफ़ी इलाज बि हुयो। उनखां पोइ हू एतिरो अर्सो असां गॾु कोन रहियो, पर एतिरो अर्सो हू गॾु रहियो त हिकिड़ो ख़ुशि मिज़ाज माण्हू हुयो। माना हैदराबाद जो खाना बदोश हुजे, सिंध म्यूज़ियम हुजे, या हैदराबाद प्रेस क्लब जो हाल हुजे, उनजे लाइ बुक हूंदा हुआ। आख़िर में मूंखे चई त असां फेज़ जो हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं, जीअं लाहौर में हिकिड़ो मेलो वॾो थो थिए, त असां उनजो कोई ॾोरी मल्हायूं फेज़ जो। अञा मुंहिंजे ख़्याल में अञा हुजे आहे त सुठा सुठा प्रोग्राम करे आहे, ऐं इहा हुनजी हिकिड़ी भेटा आहे, बढ़ता आहे, जो दोस्त गॾु थिया आहिनि। पंहिंजे नाले जा कोई चइजा क़ीमत मां खे जनम था अची करे पूॼण जे लाइ उनखे सुख ॿ टे मिंट उनखे सुख सलामत अची वञे। इहे आदर्श इंसान पूॼण जे लाइ कोन आहिनि, हुननि खे सुख सलाम जेके लेननि सां प्यार कनि। ऐं दोस्तनि खे चवंदुसि त हीउ जेको दोस्त असांजो ताज़ो दोस्त असांजो थियो, पर जेको असीं पेट जे ख़ातिर इमदाद साहिब सां, कामर जाम सां, हमीद साहिब सां विछड़ी विया हुआसीं 15-20 साल। साईं बि वॾा थिया, के नौकिरियुनि में लॻी वियासीं, के पेट पूॼा में, के ॿार जे शादियुनि में, यादगिरी दिलि में त हूंदी हुई, पर मेलाप कोन थींदो। हिन दोस्त अचण सां ई जाम साहिब जी सालगिरह मिलाई, सिंध म्यूज़ियम में मुलाक़ात थी साईं सां, वरी न्यास साहिब डॉक्टर न्यास साहिब मिलियासीं। साईं त को ख़ुदा ताला हिनखे थोरे अरसे लाइ शायदि इन कम जे लाइ पैदा कयो हो त विछड़ियल अदीबनि खे, विछड़ियल कामरियुनि खे, विछड़ियल पॉलिटिकल जे माण्हुनि खे जेके लेननि सां प्यारु कनि था, उन्हनि खे मिलाए। शायदि हुनजो पीरियड ई थोरो, ख़ुदा ताला जंहिंखां कमु वठणो हूंदो आहे न, ख़ुदा ताला कमु वठणो ई एतिरो हुनजो त कमु वठी उहो ईअं मोकिलाए वियो जी सोनी झिटकी बि किथे हूंदी आहे। माण्हू चवंदा मूंखे अलाई मिल्कियत मिली वई, पर फुल करे उॾामी वञे हाणे घोड़ाड़ी छा त असांखे विछड़ी वियो दोस्त। ऐं तमामु प्यारो माण्हू जेको हुनजो तव्हां कार्ड रखियो आहे, जो फोटो जेको आयो आहे बुके वारो, इहो बुलबुल जी वेटरामी, कोरिया जेके कामरे रहिया आहिनि, चीन जा मौजी तंग वग़ैरह, इन्हनि जो जहिड़ो फोटो लॻे थो, कुदरती जो मोह मांडो ई तरीक़ेकार उहो लॻो पियो आहे जहिड़ो करे। दोस्तनि खे हिकिड़ी सलाह ॾींदुसि, इन करे असीं नज़ीर अब्बासी साहिब जी वसीले खां कराची वियोसीं, बाबी हमीदा वारनि सां गॾु हुउसि, न्याणी सन सां गॾु ई लॻा। उनखां पोइ हींअर मिठी में हिकिड़ो वॾे अदीब जेको जंहिं रेगिस्तान ते शायदि लिखी आहे सॼी तारीख़, नालो मूंखे थी वेंदो रायचंद राठौर साहिबु। हाणे असांखां ॿार पुछनि था, जॾहिं असीं घरां वञूं था, केॾां पिया वञूं, बाबा ॾाढी न्याज़ लाइ कामर ॾाढा पिया वञूं, अरे रायचंद लाइ पिया वञूं, कामर जामदा, उहे चवनि था इहे हुआ केरु। हाणे जेसि ताईं असीं आहियूं जीअरा वॾा, जीअं तव्हां जेको तबिको आहे, टी पीढ़ी पई हले, असां पंहिंजा औलाद जेको आहे टी पीढ़ी आहे, असीं ॿी पीढ़ी में पिया हलूं था, हीअ टी पीढ़ी असांजी औलाद। उहो पुछे थो घरां निकिरूं था त वञो केॾां पियो आहे केरु, वाए केरु। इन जे लाइ असांखे आहे, जीअं असीं हिते लेनिन खे पढ़ूं था, रूस जो, मॉस्को जो, वियतनाम जो, होचीमन खे पढ़ूं था, वियतनाम जो, उन्हनि जो लेसन आहे, सबक़ु आहे, त उनजे मुस्तक़बिल ॿारनि खे पीढ़ी त पीढ़ी ख़बर पए थी कि असांजे क़ौम जा हीरा, रूपलो कोहली आहे, हेमू कलाणी आहे, खुशू शीदी आहे, त अहिड़ा सबक़ु असांजे कामर जाम आहे, नज़ीर अब्बासी साहिबु आहे, डॉक्टर न्याज़, इन जा सबक़ु लेसन पहिरीं दर्जे खां 10 ताईं, इन विच में को अहिड़ो कमु कजे जो उन में सबक़ु लेसन शामिलु थी, जो असांजी पीढ़ी पुछे न, असीं मरी बि वञूं त उते हाज़िरी पए, उते हाज़िरी पए, असांखां पुछे आहे केरु ताईं वञूं, वांदा आहे अगरि असीं वांदा कोन्हे, इहे पूॼण जे लाइ सो दोस्तनि ते जेको इहो आहे, को अहिड़ो मुतालबो अहिड़ो रखनि त हिन जी जदोजहद हले पई, उनखे बि खणिजे उन घस खे, ऐं असांजे नए नसल औलाद खे इहा ख़बर पए त हीअ कीअं आहे। त हू त हाणे असां पाण जे आशिक़ वेठा आहियूं, आम सम्झो हीअ असांजी महबूबा आहे, अहिड़ा जेके सभिनी असांजी महबूबा आहिनि, असीं पाण सभु आशिक़ आहियूं, तॾहिं त अचूं था। सो उन करे दोस्तनि खे इहा राय आहे, बाक़ी हिन जी महिनत, हिन जो मैदान ऐं हिन जो करणु वॾी कुर्बानी आहे, असांजी वॾी कुर्बानी आहे।
तव्हां जेके वेठा तव्हांजी कुर्बानी सिंध लाइ जेको बि कमु करे उन में पार्टी जो अची त रखो ई कोन था हिसाब किताब त हीउ पीपलो आहे हीउ नून लीग जो आहे हीउ अवामी तहरीक जो आहे रखो ई कोन था हिन क़ौम धरती जे लाइ ऐं हिन माण्हुनि जे लाइ छा कयो इमदाद हुसैनी जे शहर सां त मूं जॾहिं बि को ॾीओ जलायो हवा ॾाढी ज़ोर लॻाए महिमान हिकिड़ो अचिणो आहे पर सॼो घर मूं सजायो ऐं बसि असीं चाहियूं था बसि जैविन से लाभ थी लॻो आहे भाउ ॾाढो प्यारु कंदो हो असांखे मूंखे ॾाढो पाईंदो हो घर इलाही दफ़ा घुराईंदा हुआ साईं गॾु हलिया पंहिंजे घर बि आयो जाम पाईंदो हो को रुठल परचंदो हो न त चवंदो हाणे जो ख़ासि जुमिलो हूंदो हाणे बर्फ़ ॻरे पई हुनखे चवंदो अदा हाणे बर्फ़ ॻरे ख़ासि ॾाढो भाईंदो हो प्यार वारो माण्हू हो मुंहिंजे चल अहिड़ा लाल ॼमन जेके ॼमंदे जाम बणी सिंधड़ीअ खे रोशन कनि हो भले चमन गुलनि सां चिट हुजे भले चमन गुलनि सां चिट हुजे शल अहिड़ा गुल टिड़नि जंहिंखे बाउर चुमियो पिया जुमन शल अहिड़ा लाल ॼमन जेके ॼमंदे जाम बणी दुनिया में रोशन